पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन आई अगुणो वजीर आज़म इमरान खान मुल्क जारी बरसातुन ऐं बोर्ड दौरान बि पंहिंजनि जलसन में रुदल हो, जॾहिं त संदसि पार्टी जा अॻवान सिंध ऐं बलूचिस्तान में बरसात मुतासिरनि वटि लड़ी न आहिनि आया। PTI चेयरमैन इमरान खान बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो जाइज़ो वठण लाइ डेरा इस्माइल खान पहुतो। खैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर महमूद खान ऐं ॿिया अॻवान बि साणुसि गॾु आहिनि। गुज़िरियल ॾींहुं इमरान खान चयो हो त वफ़ाक़ी हुकूमत खे बरसात ऐं बोर्ड मुतासिरनि जी परवाह न आहे। मुल्क में इंसानी अलमियो थियो आहे पर कंहिंखे बि का परवाह न आहे। इमरान खान जी अहिड़े बयान खां पोइ सोशल मीडिया ते हिकु बेस छड़ियो। सार्फिन सवाल कया त जंहिं करे हुक्मराननि खे मुतासिरनि जी परवाह न आहे त पोइ इमरान खान कहिड़ा कदम खयां आहिनि, संदसि पार्टी अॻवाननि कहिड़ियूं कैंप्स क़ाइमु कयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।